खबर नाज़रीन तवाज़ा शेयर कयूं पिया मीरपुर माथिलो में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां 5 डिसंबर कारो ॾींहुं तौरु मल्हायो वियो आहे। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो फातिमा भुट्टो वर्किंग कमेटी पारां 5 डिसंबर 2009 ते अमीर मुर्तज़ा भुट्टो क़तल केस में नामज़द समूरनि पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी बरियत ख़िलाफ़ सॼी सिंध जी मीरपुर माथिलो में भी अॼु कारो ॾींहुं मल्हायो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के कारकुननि कारियूं पटियूं ॿधी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो मीरपुर माथिलो जी ऑफिस खां रैली कढी वई। भिटाई चौक ते मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के ज़िले घोटकीअ जो डिप्टी जनरल सेक्रेटरी जलाल बोज़दार डेहरकी जो सदर सुभान गोलाटो, मीरपुर माथिलो जो सदर निसार बोज़दार, ख़ालिद चांडियो, सईद बोज़दार, वकार बोज़दार, शहरी एक्शन कमेटी के सदर परवेज़ बोज़दार ॿियनि ख़िताब कंदे चयो त 5 डिसंबर 2009 ईस्वीअ ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के कातिलनि खे जेल मां बरी कयो वियो हो। उन ॾींहं ते असां हर साल कारो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं आईंदा भी मल्हाईंदा रहंदासीं। हुननि मुतालबो कयो त मीर मुर्तज़ा भुट्टो क़तल केस ॿीहर खोलियो वञे ऐं फायरिंग में मुलविस समूरनि पुलिस एहलकारनि खे मौत जी सज़ा ॾिनी वञे।